जी दोस्तों, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, त कंहिं ज़माने में चोरनि जा बि के उसूल हूंदा हुया। त चोर बि जेकॾहिं चोरी कंदा हुआ त उन्हनि में कुझु न कुझु हया ऐं शर्म हूंदो हुयो ऐं पंहिंजा रवायती क़िस्म जा जेके हथियार उहे खणंदा हुया। माना ख़ासि तौर ते उन्हनि वटि कुहाड़ी हूंदी हुई ऐं कुझु लवड़ हूंदा। लवड़ करे चवंदा आहिनि, काठ जीअं लठ आहे न 2 फुट खनि, पोइ उहे लठियूं कटे उन्हनि खे ॿिन्ही पासनि खां थोरो घड़े ऐं उहे 5-8 पाण सां खणंदा ऐं प्लस कुहाड़ी हूंदी। पोइ कंहिंजी चोरी ते वेंदा त हिकिड़ो माण्हू उन भाॻे ते बीह रहंदो हुयो ऐं बक़ाया जेको माल वग़ैरह काईंदा हुया। पर जेकॾहिं भाॻियुनि खे उन वक़्तु सुजाॻी थी पवंदी ऐं जाॻी पवंदा हुया त फ़ौरन उहे चोर भॼंदा हुआ। ईअं न त को विढ़ंदा हुया, भॼी वेंदा। पोइ जॾहिं भाॻिया उन्हनि जे कढ पइजी वेंदा हुया त पोइ उन्हनि खे लवड़ हणंदा। लवड़ मीन्स उहे 2 फुट जेके लठियूं हुयूं, हर हिकु चोर वटि 5-5, 8-8 इहे लठियूं हूंदियूं। पोइ इहे लवड़ करे हिननि खे हणंदा वेंदा ऐं भॼंदा वेंदा त जीअं असीं पंहिंजी जान छॾायूं। त अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं चोरी लॻी त ठीकु आहे, न त एटलीस्ट ईअं हूंदो हो त बाबा भाॻे खे कंहिं इंसान खे मथां को धकु लॻी वञे, को मरी पवे, को नुक़सानु थिए, ॼंग बांह कंहिंजी भॼी पए, इहा ॻाल्हि उन्हनि जे ज़हन में क़तन न हूंदी। त मां इन हवाले सां चयो त उन्हनि जा बि के उसूल हूंदा। या कंहिंखे जेकॾहिं फुरींदा हुया त उन सां जेकॾहिं ॿार बच्चा हूंदा हुया, का लेडीज़ हूंदी त चवंदा बाबा छॾेसि, हाणे हिन वटि ॿारड़ा आहिनि, हिनखे जेकॾहिं असां ओणो पोणो को धकु लॻी वञे या मुसीबत त हे मायूं रड़ियूं कंदियूं ऐं ॿारड़ा जेके आहिनि परेशान थींदा। तंहिं करे हिन खे बाबा फुर न आहे करिणो, हिन जी चोरी न आहे करणी। ॾिसो, कुझु न कुझु उसूल त हूंदो हुयो न, ठीकु आहे। हालांकि चोर त चोर ई हूंदो आहे, ग़लति ग़लति ई हूंदो आहे। मां उनखे कॾहिं बि जस्टिफाई नथो कयां त उहे बि भला हुया, ग़लति कमु कनि पिया। बहरहाल कम से कम इहा शइ उन्हनि जे ज़हन में हुई त को इंसान आहे, यानी चोरी बि उनजी कयूं था, ईअं न थिए त उनखे नुक़सानु पहुचे। ऐं अॼोको इंसान तव्हां ॾिसो, मोटर साइकिल 50-60 हज़ार जी उहा गाॾी फुरनि, उनखे वरी अॻिते पाथारी ते चाढ़नि या कंहिं एजेंट खे ॾींदा, उन मां हिननि खे 10-15 हज़ार मिलंदा। 10-15 हज़ारनि जे लाइ हिकिड़ो इंसानु जेकॾहिं मज़ामत करे थो, पंहिंजी गाॾी नथो ॾिए त उनखे गोली हयूं था वञनि, उनखे ज़ख़्मी कयूं था वञनि, उनखे मारियूं था वञनि। इहो हिननि खे अहसासु नथो थिए त हीउ इंसान बि कंहिंजी औलाद आहे, हे बि कंहिंजे कफ़ालत जो ज़िम्मेवार आहे, पंहिंजे घर जो वॾो आहे, कंहिंजो बच्चो आहे, उनखे बि नंढो वॾो करे हुननि पाले पोसे ऐं जवान कयो आहे, हुनखे शादी ॾियारायूं, हुनजा बचड़ा हूंदा। इहो अहसासु जेको आहे असांजे हिन ॼट चोरनि खां जेको आहे माना ख़तमु थी वियो आहे। ठीकु आहे, इहा चोरी अज़ल खां वठी अबद ताईं आहे ऐं रहंदी। ठीकु आहे, पोइ कंहिं ज़माने में घटि, कंहिं में वधि, पर कम से कम इंसाननि में इहा त सोच हुजणु खपे, इन नामुराद चोरनि में इहा त सम्झ हुजे। पहिरीं ॻाल्हि त तव्हां इहा चोरी कयो ई न, फुरियूं कयो ई न। अलाह ताला गंज ॾेई छॾियो आहे हिन ज़माने में। महिनत कयो, मुशक़त कयो, कराची हैदराबाद वञो, उते वॾियूं वॾियूं फैक्ट्रियूं, कारखाना, पंहिंजो मार्केटूं, सुपर मार्केटूं, मॉल्स, केतिरियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि उते वञी कमु कयो। जे न आहे त तव्हां पंहिंजो को नंढो वॾो कारोबार उते खोलियो। अलाह खां मायूस न थियो। 24 करोड़ माण्हू इहो कमु करे पंहिंजो पेट पाले रहिया आहिनि, त तव्हां चंद माण्हू इन्हनि लुच लोफरनि जे वर चढ़ी ऐं तव्हां पाण खे ख़राबु था कयो। ठीकु आहे, त हली हली कॾहिं न कॾहिं तव्हांजो मौत बि ईअं ई थींदो, तव्हां बि ईअं ई ज़ख़्मी थींदो जीअं कंहिं इंसान ते तव्हां रहम नथा कयो। यकीन कयो, तव्हां बि अहिड़ी मुसीबत में ज़रूरु फासंदो। इहो मां नथो चवां, इहो अलाह ताला जो हुकुम आहे, अलाह जो हुकुम आहे। ऐं असांजा वॾा चई विया आहिनि, वॾड़ा, त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, ज़रूरु हिकु ॾींहुं भरींदव। त इन कॉल सां गॾु अवां सभिनी सिंध वासियुनि खां मोकिलायां थो ऐं अलाह ताला इन्हनि माण्हुनि खे, इन्हनि चोरनि खे, फौरन खे हिदायत ॾींदो
त इहे इन राह खां मुड़ी वञनि ऐं पंहिंजे धंधे ऐं रोज़गार सां लॻी वञनि। इन सां गॾु अस्सलामु अलैकुम।